बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु पेटियाल हैदराबाद डिवीज़न जो इजलास क़ाइम मक़ाम सदर ज़हीर मिर्ज़ा जी सदारत में थी गुज़रियो। डिवीज़न जी ख़ाली थियल उहिदे ते सदर ज़हीर मिर्ज़ा खे मुंतक़िल तौर थी हेठां उहिदेदार भरिया विया। सदर ज़हीर मिर्ज़ा, सीनियर नायब सदर सिकंदर अली छजड़ो, डिप्टी जनरल सेक्रेटरी अब्दुल अज़ीज़ अहमदानी खे हिदायत कजे त तंज़ीमी ज़िम्मेवारियूं संभाले पंहिंजी डिवीज़न जो कमु जारी रखे। शिरकत साईं घणनि ज़िलनि कई ॿुधाए न। हा साईं। इजलास में वर्किंग कमेटी जे जेको ज़हीर मिर्ज़ा शिरकत कई। ज़हीर मिर्ज़ा, शफ़ी मोहम्मद सठियो, शाहनवाज़ महर, नूर मोहम्मद सुमरो, अतीक अहमद सोलंगी, गुल मोहम्मद हमू पोटो, गुलाम रसूल डहरी, सैयद इरफान अली शाह, ज़ियाउद्दीन काके पोटो, मुमताज़ अली सहतो, नूर मोहम्मद सुमरो शिरकत कई। ज़हीर मिर्ज़ा अॼु हैदराबाद डिवीज़न जो सदर चूंडियो आहे। साईं अज़ीज़ अहमदानी कहिड़े उहिदो आहे साईं? जनरल सेक्रेटरी चूंडियो आहे। साईं सिकंदर छजो सीनियर नायब सदर चूंडियो आहे। ऐं मुबारक पेश करिया अॼु डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी पर असांखे घुरायो। काफ़ी दोस्त कोन हुया, जेके बि दोस्त हुया अक्सर सभिनी साईं ज़हीर मिर्ज़ा दोस्तनि खे चूंडियो आहे ऐं खेसि मुबारक ॾिया। ज़हीर आख़िरी ब्रीफिंग दे। ज़हीर तव्हांखे मुबारक। ज़हीर तूं ब्रीफिंग ॾींदे त वर्किंग कमेटी